खैरपुर जिला के हिंगोरजा में सगा तरफ़ा वणकारी मुहिम की शुरुआत कंदे पब्लिक पार्क में मुख्तलिफ़ क़िस्मनि जा वण पोखिया पिया। वणकारी मुहिम बाबत रिपोर्ट कर रहा है अब्दुल। बहार जी मुंद शुरू थींदे ई वणन में नवा पन ऐं सावक ई सावक नज़र ईंदा आहिनि। वणन मां पुराणा पन छणी वेंदा आहिनि ऐं वणन में नवा पन अची वेंदा आहिनि। बहार जी मुंद जी शुरुआत थींदे ई सगा हिंगोरजा ब्रांच पारां वणकारी मुहिम जो आगाज़ करे छॾियो, जंहिंमें सगा जे मरकज़ी अॻवान मंज़ूर हुसैन हुजण ऐं सगा ब्रांच हिंगोरजा जे सदर ग़ुलाम जाफ़र टांवरी जी अॻवानी में ऐं सगा जे ॿियनि वर्करनि हथनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿूटा खणी पब्लिक पार्क हिंगोरजा में उन्हनि वणनि जी पोखाई कई वई। वणकारी मुहिम जे सिलसिले में सगा अॻवाननि ऐं शहरियुनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पब्लिक पार्क में छजरताड़ी जी इब्तिदा करे सॼी सिंध ते पैगाम ॾिनो आहे त हर सिधा जो साथी हर रोशन तारा स्कूल में वधि में वधि वण रचिया वञे त जीअं असांजी सिंध सदाबहार ॿूटा थिए। छजरताड़ी जी मुहिम आहे उनखे जी इब्तिदा कई आहे। असांजी सिगा मरकज़ खां हिकिड़ो इहो प्रोग्राम आहे त पूरी सिंध जे अंदरि बल्कि पूरे पाकिस्तान जे अंदरि असां घणे खां घणा वण पोखे करे जेको असांजे माहौल जी आलूदगी आहे उनखे कंट्रोल कयूं। हर माण्हूअ खे पंहिंजो सदको कढण जे लाइ ख़ैरात करण जे लाइ अॼुकल्ह जेकॾहिं हू वण पोखे त सभ खां वॾो इहो सदका जारी आहे। जेसीं ताईं उहो वण ऑक्सीजन पैदा कंदो रहंदो उनजो सदको उनजो जेको आहे सो हुनखे मिलंदो रहंदो। त वण सिंध जी सूंहं आहिनि। जेकॾहिं असांखे धरतीअ सां प्यारु आहे, जेकॾहिं असांखे पंहिंजे सिंध सां प्यारु आहे त उन प्यार जो इज़हार इहो आहे त असीं जेतिरा थी सघनि धरतीअ खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ वण पोखियूं। असीं इज़ीली ब्रीथ करणु चाहियूं था, इज़ीली वेंटिलेट करणु चाहियूं था, आसानीअ सां साह खणणु चाहियूं था त असीं प्लांटेशन वारे प्रोसेस खे अॻिते वधायूं ऐं इज़ीली इन्वायरमेंट खे क्लीन एंड क्लियर रखूं। असां इहे था चऊं अहिड़े लिबतुल खे ख़ुदा जिल खे भला असां पसंदि था कयूं। वणकारी मुहिम जे आगाज़ दौरान सगा जे अॻवाननि ऐं शहरियुनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वण लॻाइण तमामु ज़रूरी आहिनि। वण मां असांखे अनेक फ़ाइदा आहिनि, पर कुझु सालनि अंदरि वणनि खे कटण जो सिलसिलो तमामु वधी वियो आहे ऐं उन करे ई असांखे हवा साफ़ न पई मिले ऐं अक्सर इंसान बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, हिंगोरजा।